अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी दिस आयो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार हैदर। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि हुकूमती अॻवाननि ऐं तर्जुमाननि जे इजलास में सिटीबाज़ माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई लाइ कानून साज़ी की मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त ईंदड़ 28 सालनि में हक़ीक़ी कारकर्दगी अवाम खे नज़र ईंदी। हथरादू महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ हाणे सख़्त क़दम खयां वेंदा। खंड जो अघु तय करे छॾियो आहे, न ते अमल करायो वेंदो। पार्टी अॻवान ऐं तर्जुमान शयुनि जे अघनि ऐं महांगाई ते नज़र रखनि। वज़ीर आज़म हुकूमती तर्जुमाननि खे PDM ते ॻाल्हाइण खां रोके छॾियो। सेनेट इजलास में अपोजिशन की हुकूमत के शिकस्त। कोरोना वैक्सीन मुफ्त या असल कीमत ते ॾियण बाबति अपोजिशन की करारदाद अक्सरियत राय सां मंजूर। JUIF जे सेनेटर कामरान मुर्तज़ा तरफ़ा पेश कयल करारदाद में चयो वियो आहे त समूरा मुल्क में शहरनि खे कोरोना वैक्सीन मुफ्त लगाई पई वञे। पाकिस्तान में वैक्सीन तमाम घणी महांगी आहे। हुकूमत फैसले ते नज़रसानी करे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी पंजाबी KPK मां माण्हुनि जे सिंध अचण ते पाबंदी विझण जो मुतालबो कंदे चयो आहे त पंजाबी KPK में पैदा थियल सूरत हाल खां सिंध खे बचायो वञे। बैनल सूबाई ट्रांसपोर्ट ट्रेननि ऐं हवाई जहाज़नि जी अच वञ बंदि कई वञे। अॻुवाट क़दम न खयां विया त सिंध में बि सूरत हाल ख़राब थी सघे थी। कोरोना खां बचण लाइ एहतियातन स्कूलनि खे 2 हफ़्तनि लाइ बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। हिन साल इम्तिहाननि खां सवाइ ॿारनि खे अॻीं क्लासनि में न मोकिलियो वेंदो। सखर जी एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासनि वारे रेफरेंस में सूबाई सलाहकार एजाज जखरानी समेत 13 ॼणनि ख़िलाफ़ फर्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। करप्शन वारे रेफरेंस जी ॿुधणी 13 अप्रैल ताईं मुलतवी। सेवण वेझो झांगारा रोड ते ट्रक ऐं वेन में टक्कर। औरत ऐं नीगर समेत 4 ॼणा फोत। फोतनि में मसूद चांडियो, अली बख्श चांडियो, आयज़ा ऐं बाड़ो आज़ान चांडियो शामिल। कराची जे इलाइक़े कोरंगी में फायरिंग। खदड़ो फ़कीर मारिजी वियो। बिलाल कॉलोनी में 2 जवाबदारनि घर में घिड़ी सुञाणप करण बाद पीरसन खदड़े फ़कीर सादिक खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हैदराबाद वेझो ॻोठ खुदा ॾिनो। रिंद में ज़ाल मोर्चा फाहा ॾिनल लाश हथ। जेतू कोठी जो वण ऐं संदसि ज़ाल राणी जो घर मां फाहो ॾिनल लाश हथ आयो। रहवासियुनि जो चवणु आहे त घरू तकरार सबबि वाक़ियो पेश आयो आहे। तलहार वेझो ॻोठ अली कासिम चांद में नौजवान रमेश कोड़ी फाहो खाए ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। मीरपुर ख़ास में 2 ॾींहं अॻु गुम थियल नारी नाज़मा ख़ास केली जो वाह मां लाश हथ आयो। काज़ी अहमद वेझो पुराणी दुश्मनी तां हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान इमाम बख्श खोसो खे क़त्ल करे छॾियो। कंधरा में जवाबदारनि नौजवान बादल जतोई खे कात हणी क़त्ल करे छॾियो। घोटकी पुलिस कार्रवाई कंदे औरताणे आवाज़ ते हिरखिजी कचे वेंदड़ 2 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतला ते ॻोठ हसन चाचड़ वटि कार्रवाई कंदे टंडोल हयावासी इरफान कमराणी ऐं अली अकरम शीदी खे अगवा थियण खां बचायो आहे।